पाकिस्तान पीपल्स पार्टी जे अॻवान अॻूणे यूनियन काउंसिल वॾा ॿुसण तालको रतो देरो जे चेयरमैन मीर नज़र अली ब्रोही चयो आहे त 1 साल अॻु 4 अक्टूबर 2023 ते थाणे वारिस ॾिनो माछी जी हद पीर मुसाफ़िर में मुंहिंजी सेलर ते राति जे वक़्तु जवाबदारनि हथियारनि जे ज़ोर ते मूंखां 25 लख रुपया मालियत 2022 मॉडल जो ट्रैक्टर फुरे फरार थी विया हुआ। जंहिंजी FIR मां थाणे वारिस ॾिनो माछी में जवाबदार उबैदुल्ला ब्रोही समेत ॿियनि ते कटाई हुई, पर 1 साल गुज़रण बावजूद बि मूंखे पुलिस ट्रैक्टर वापसि न कराए सघी आहे। हुन इल्ज़ाम हणंदे चयो त अब्दुल कादिर ब्रोही ऐं राहिब ब्रोही मूंखां ट्रैक्टर जी वापसीअ लाइ 10 लख रुपया भुंग तलब कयो हो, जॾहिं त हुननि मूंखे नालो ज़ाहिर करण ते मोतबार धमकियूं पिण ॾिनियूं हुयूं। मीर नज़र अली ब्रोही वधीक चयो त मां पाकिस्तान पीपल्स पार्टी जो पुराणो कारकुन UC चेयरमैन रही चुको आहियां। पंहिंजी पीपल्स पार्टी जी क़यादत ख़ासि करे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी अदी फरियाल टालपुर पंहिंजे ज़िले अॻवाननि खे दरख़्वास्त थो करियां त मूंसां इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची